सोचो अवां ज़िंदा आहियो, अदालत में बीठा आहियो ऐं जज अवां खे ॾिसी रहियो आहे, पर सरकारी रिकॉर्ड चवे थो ही औरत त फौत थी चुकी आहे। इहो को फिल्मी मंज़र न आहे, कराची जो हक़ीक़ी मामलो आहे। सफ़िया बेगम ज़िंदा आहे, पर नादरा ऐं यूनियन काउंसिल जे रिकॉर्ड में खेसि मुर्दा करार ॾिनो वियो। हाणे सवाल रुगो इहो न आहे त रिकॉर्ड में ग़लती कीअं थी। असल सवाल इहो आहे, जेकॾहिं हिकु ज़िंदा माण्हू खे सरकारी निज़ाम मुर्दा बणाए सघे थो त पोइ कंहिं माण्हू जी सुञाणप, मिल्कियत, पेंशन या ॿियनि हक़नि जी हिफ़ाज़त आख़िर कीअं थींदी। कहाणी शुरू किथां थी। सफ़िया बेगम खे जॾहिं ख़बर पई त सरकारी रिकॉर्ड में संदसि नालो फौत थियल आहे त हू ख़ामोश न रही। हू सिंध हाई कोर्ट पहुची वई। अदालत में सफ़िया बेगम पाण मौजूद हुई, यानी हिकु तरफ़ ज़िंदा इंसान अदालत में बीठल आहे ऐं ॿिए तरफ़ सरकारी रिकॉर्ड में संदसि हैसियत मुर्दा आहे। ही तज़ादी हिन मामले खे गैर मामूली बणाए थो, पर सवाल आहे खेसि मुर्दा छो ॾेखारियो वियो। सफ़िया बेगम जे वकील मूजिबि संदसि मुड़ुसु फौत थी चुको आहे ऐं उन जूं 3 घरवारियूं हुयूं। इल्ज़ाम आहे त सफ़िया बेगम खे फौत थियल ज़ाहिर करण खां पोइ संदसि मुड़ुस जी पेंशन जी अदायगी मुबैना तौरु पहिरीं घरवारी ॾांहुं मुंतक़िल कई वई। यानी हिकु ग़लति दाख़िला सिर्फ़ु काग़ज़ ताईं महदूद न रही, उन सां हिकु ज़िंदा औरत जे माली हक़नि ते बि असरु पियो। ॿुधणी दौरान नादरा जे नुमाइंदे अदालत खे ॿुधायो त इदारे जो निज़ाम यूनियन काउंसिल खां मिलियल मालूमात जी बुनियाद ते कमु करे थो। यानी नादरा जो मौक़िफ़ हो त यूनियन काउंसिल जे रिकॉर्ड में सफ़िया बेगम खे फौत थियल ॾेखारियो वियो हो, पर हिते अदालत जो सवाल इंतहाई अहम बणिजी वियो। हिकु ज़िंदा औरत खे सरकारी रिकॉर्ड में फौत थियल करार ॾियण खां अॻु तस्दीक कंहिंखे करणी हुई, ऐं जेकॾहिं तस्दीक थी वई हुई त पोइ ग़लती आख़िर किथे थी। अदालत बि मामले खे मामूली ग़लती तौरु नज़रअंदाज़ न कयो। यूनियन काउंसिल जे चेयरमैन साले मोहम्मद खे तलब कयो वियो त अची ॿुधाए त सफ़िया बेगम जी फौतगी जी दाख़िला आख़िर कीअं थी, पर अदालत मूजिबि चेयरमैन न पेश थियो ऐं न ई लिखत में वज़ाहत जमा कराई। अदालत संदसि ख़िलाफ़ 50,000 रुपयनि जा ज़मानती गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। हाणे खेसि अदालत में पेश थी वज़ाहत ॾियणी पवंदी। ही केस सिर्फ़ सफ़िया बेगम जो मामलो न आहे, ही सवाल सिर्फ़ हिकु औरत जो न आहे, ही सवाल असां सभिनी लाइ आहे। जेकॾहिं सरकारी रिकॉर्ड में अव्हां खे ग़लती सां फौत थियल करार ॾिनो वञे त अव्हां जो सुञाणप कार्ड, अव्हां जे बैंक अकाउंट, अव्हां जी मिल्कियत, अव्हां जी पेंशन, अव्हां जा क़ानूनी हक़, छा हिकु ग़लति डेथ एंट्री अव्हां जी ज़िंदगी खे काग़ज़नि में ख़तमु करे सघे थी? ऐं सभ खां अहम, अहिड़ी ग़लती जी ज़िमेवारी कंहिं ते थींदी?